सब्सक्राइब करियो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD इस्लामिक ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन ते क्लिक करियो। मदाहे मुस्तफा मुझा साई मुझो बेड़ो तारियो मुझे अमलन मुखे मारियो मुझा साई मुझो बेड़ो तारियो मुझा साई मुझो बेड़ो तारियो लड़े तो दा लड़ी व्यो सौदान में सड़ी व्यो लड़े तो दा लड़ी व्यो सौदान में सड़ी व्यो सवाबन खे नामो सारियो सवाबन खे नामो सारियो मुझा साई मुझो बेड़ो तारियो मुझा साई मुझो बेड़ो तारियो मुझे अमलन मुखे मारियो मुझा साई मुझो बेड़ो तारियो आया परदेस में साई कयो नजरे करम साई आया परदेस में साई कयो नजरे करम साई गरीबन जो वाग पारियो गरीबन जो वाग वारियो मुझा साई मुझो बेड़ो तारियो मुझा साई मुझो बेड़ो तारियो मुझे अमलन मुखे मारियो मुझा साई मुझो बेड़ो तारियो मुझा साई मुझो बेड़ो तारियो साई मां तव्हांजो ग़ुलाम आहियां आमन खां मता आमाया साई मां तव्हांजो ग़ुलाम आहियां आमन खां मता आमाया वॾाई खे मुआ मारियो वॾाई खे मुआ मारियो मुझा साई मुझो बेड़ो तारियो मुझा साई मुझो बेड़ो तारियो डोहन में दही सरहा मेरो मधड़ो मही सरहा डोहन में दही सरहा मेरो मधड़ो मही सरहा खुदा जे दुश्मन मुखे खारियो खुदा जे दुश्मन मुखे खारियो मुझा साई मुझो बेड़ो तारियो मुझा साई मुझो बेड़ो तारियो मुझे अमलन मुखे मारियो
मुंहिंजा साईं मुंहिंजो बेड़ो तारियो मुंहिंजा साईं मुंहिंजो बेड़ो तारियो औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम रब्बि इश्रह ली सदरी वयस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। अस्सलामु अलैकुम नाज़रीन, मदाह मुस्तफ़ा सगद ऐं तव्हांजी मेज़बान फौज़िया ख़ादिम। नाज़रीन, अॼु नवाब शाह जो मुक़ाबिलो आहे ऐं असां सां गॾु मौजूदु आहिनि असांजा सना ख़्वां। अचो त ॾिसूं जजिस जा कमेंट्स केरु विन कंदा ऐं केरु न कंदा। बिल्कुलु फौज़िया, कमेंट्स त तॾहिं ॾिबा जॾहिं असां उन्हनि खे ॿुधंदासीं ऐं माशाल्लाह नवाब शाह जा दोस्त 7 पोतल आहिनि। पाण नवाब शाह में मुंहिंजे ख़्याल में 11 या 12 सिलेक्ट कया हुआसीं। उन्हनि मंझां 7 पोतल आहिनि। जेकी पोतल आहिनि उन्हनि विच में असां मुक़ाबिलो कंदासीं ऐं हैदराबाद जो पाण ज़बरदस्त मुक़ाबिलो कराए चुकासीं। ॿिए राउंड में वरी 6 जेकी असांजा सना ख़्वान हुया उहे असां खां मोकिलाए विया, उन्हनि खां पाण इजाज़त वरितीसीं। 4 सना ख़्वान उहे असां सां गॾु आहिनि ऐं जॾहिं हिननि दोस्तनि मां 4 सना ख़्वान असां सिलेक्ट कंदासीं, जॾहिं उन्हनि जी चूंड थींदी त पोइ उन्हनि जो वरी जेकी असां हैदराबाद मां चूंडे आया आहियूं या जेकी सखर वारा नौजवान आहिनि उन्हनि जो पाण में मुक़ाबिलो थींदो। फाइनल राउंड्स में ईअं ई इहो सिलसिलो वधंदो रहंदो ऐं अॻिते फाइनल राउंड में कहिड़ो सुबारो थींदो इहो अॻु में चवणु वक़्त खां अॻे जी ॻाल्हि थींदी। पर मज़हर हुसैन साईं खे आउं भलीकार चवां थो अॼोके प्रोग्राम में असां सां सहकारी ऐं अॼु बि जज आहे साईं मखणो फ़क़ीर साईं। सिंधी ॿोली ऐं ख़ासि तौर ते नात ख़्वानीअ में उनजो तमामु घणो ख़ासि अरसो गुज़रियो आहे। सना ख़्वानीअ में, शाइरीअ में मज़हर हुसैन साहिबु पंहिंजो मुठि पाण आहे। सो उन्हनि खे बि आउं भलीकार चवां थो। मज़हर साईं, तव्हां जेको असां सां गॾु आहियो बिल्कुलु निहायत ख़ुशीअ जी ॻाल्हि इहा जो ॾींहं ॾींहुं इहो मदाह मुस्तफ़ा जो प्रोग्राम मचंदो पियो वञे। बिल्कुलु माशाल्लाह, कॉम्पिटिशन जेको आहे सख़्त खां सख़्त तर थींदो पियो वञे। असांजा जेके दोस्त आहिनि, जेके शुरकाकार आहिनि नवाब शाह खां, हैदराबाद खां, सखर खां, माशाल्लाह अञा महिनत करे अचनि पिया ऐं आहिस्ता आहिस्ता जेका हिकिड़ी मोहबत वारी जेका छांटी पई थिए, छांटी खां पोइ जेके बिल्कुलु सही था चओ, जेके दोस्त पंहिंजो बाक़ी बचिया आहिनि उहे माशाल्लाह ईअं चइजे जो बाक़ाइदा तयारु आहिनि त बसि हुनखे रुगो छॾियो मैदान ते। ईअं खणी चऊं त साईं पाण जेका सिलेक्शन कयूं था, जेका चूंड कयूं था, उहे मोतीलाल चूंडियूं, नो डाउट, हिन में कोई शक न आहे। सो उहे पंहिंजो मुठि पाण आहिनि। मखणो साईं बि असां सां गॾु आहे। साईं मखणा साईं जेकॾहिं इजाज़त हुजे माशाल्लाह त अॼोको जेको हीउ प्रोग्राम आहे पुरवकार प्रोग्राम सनाए मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं बि थींदी आहे त रौनक पाण ई अची वेंदी आहे माशाल्लाह ऐं चेहरे ते नूरानियत अची वेंदी आहे, दिलि में बहार अची वेंदी आहे। ऐं ख़ासि तौर ते हिन समय मज़हर साईं ऐं मखणो साईं असां सां गॾु आहिनि त आउं वरी असांजी जेका स्पेशल शख़्सियत आहे जेका एज़ाज़ी महिमान जी सूरत में बि वेठी आहे ऐं अॼोके प्रोग्राम जे मुक़ाबले में बि हिसो वठंदी, उनखे भलीकार चऊं था। आदि समीना नवाब शाह मां कई आई आहे ऐं असांजे हिन वक़्तु रूबरू आहे। माशाल्लाह अल्लाह साईं उनखे जंहिं ॾात ऐं ॾांव सां नवाज़ियो आहे। समीना नवाब शाह में निहायत हसीन नात पढ़ी हुई। बिल्कुलु मज़हर ऐं उनजी ख़ासियत इहा चइजे जो पहिरें राउंड में ई उनखे कार्ड ॾिनोसीं ऐं उहा सिलेक्ट थी हुई। अञा बाक़ी सिलेक्शन्स बाद में थियूं त जंहिंखे चइजे पहिरें धक में ई अदी समीना जो इंतिखाब थियो ऐं उन्हनि खे उहो जो सिलेक्शन जो कार्ड मिलियो हो। बिल्कुलु साईं जी बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह। अदी समीना असांखे हक़ीक़त में जेकी नात वारो ख़्यालु ॾेखारियो हो उहो पोइते वञे थो पियो, जंहिंखे पोइ रवायत अचे पई हाजी गुलाम नबी मैसर साहिबु। हालांकि असांजी सिंध में जेको नात जो रुझान घणो हाजी गुलाम नबी मैसर साहिबु रहमतुल्लाह अलैहि आंदो, उन नात जो जेको सुरूर आहे ऐं उन नात जो जेको असांखे तवजो मिलियो उहो अदी समीना मां मिलियो। सही उहा असां वटि अॼु महिमान आहे। बिल्कुलु ऐं असांजी दुआ आहे अल्लाह ताला अदी समीना खे अञा बि कामयाबी कामरानी नसीब करे। असांजा दोस्त ॿिया बि काफ़ी नवाब शाह खां आया आहिनि ऐं मां इहो अर्ज़ु कंदुसि बेधड़क पाण खे सफ़ा फ्रेश थी करे ईअं सम्झो आराम सां ॼण त घर में वेठा आहियो ऐं नात दिलि खोले पढ़ंदा वञो। बिल्कुलु सही था चओ, दिलि खोले नात ॿुधाईंदा वञो, पढ़ंदा वञो। इंशा अल्लाह ताला अव्हांखे कामयाबी नसीब कंदो। सो मज़हर साईं ऐं मखणा साईं जेकॾहिं इजाज़त हुजे बिस्मिल्लाह बाबा बिस्मिल्लाह महफ़िल रूह परवर जो आगाज़ कजे। ऐं फौज़िया सभ खां पहिरियां कंहिंखे था घुरायो? जी इरशाद साहब, सभ खां पहिरियां असां घुराईंदासीं ख़ालिद वक्कास खे ऐं ॿुधूं था प्यारी नात।
जी खालिद वक्कास। मोहम्मद है मुस्तफा क्या थो, मोहम्मद है मुस्तफा क्या थो, मुखा सब गम परे थी व्या। मोहम्मद है मुस्तफा क्या थो, मुखा सब गम परे थी व्या। मदीने वारे आका जा, मथा मोहजे करम थी व्या। मदीने वारे आका जा, मथा मोहजे करम थी व्या। मुझे दिल में ही ख्वाहिशिया, वंजाया काज रोजे डे। मुझे दिल में ही ख्वाहिशिया, वंजाया काज रोजे डे। मुखे हाणे यकीन है, मुखे हाणे यकीन है, मुते हाणे करम थी व्या। मुखे हाणे यकीन है, मुते हाणे करम थी व्या। मदनी जे गुलामन जो, गुलामन जो गुलाम आया। मदनी जे गुलामन जो, गुलामन जो गुलाम आया। नबिया जे सब गुलामन जा, नबिया जे सब गुलामन जा। सुतल भागा सुजा थी व्या। अकाल जपाल या खालिद, करम तो ते भी थी विदा। अकाल जपाल या खालिद, करम तो ते भी थी विदा। नबिया जे सब दीवानन ते, नबिया जे सब दीवानन ते। सखा जाही करम थी व्या। नबिया जे सब दीवानन ते, सखा जाही करम थी व्या। मोहम्मद है मुस्तफा क्या थो, मुखा सब गम परे थी व्या। माशाल्लाह सुभान अल्लाह। खालिद वक्कास ही ॿुधायो तव्हांजो उस्ताद केरु आहे? जी मुंहिंजो पंजाब में आहे शहबाज कमर फरीद साहब मुंहिंजो उस्ताद। माशाल्लाह माशाल्लाह, अल्लाह तव्हांखे सलामत रखे। जी जजिस। खालिद वकास साईं माशाल्लाह, तव्हांजो आवाज़ सुतल खे जाॻाए सघे थो, तव्हांजो आवाज़ धोॾाए सघे थो, तव्हांजो आवाज़ छिरकाए सघे थो, माण्हू परेशान थी वेंदो। त एॾो गज़ब जो आवाज़ काॾूं ॿुधण में आयो आहे। तव्हांजे आवाज़ में उहा कशिश आहे, पर जेका तव्हां शाइरी पढ़ी आहे उहा शाइरी न आहे, ॻाल्हि आहे। अलाए कंहिंखां लिखायो अथव, अलाए कहिड़ो शाइर आहे, मूंखे ख़बर न आहे। मदाहे मुस्तफा, मदाहे मुस्तफा। शाइरी कंहिंखां सिखिया आहियो? शाइरी करणु कीअं थी अचे तव्हांखे? ही बि पंहिंजे उस्ताद खां सिखियो आहियां, थोरी घणी शाइरी। इहा शाइरी कोन हुई, ॻाल्हि हुई, माना ईअं हवालु हिकिड़ो सुठो सुहिणो मनमोहणो, ॾाढी सुठी मदह हुई, पर शाइरी न हुई। आहे शाइरी जंहिंखे चऊं काफ़िया बंदी आहे। प्रोग्राम जे हवाले सां मां जेको आहे
कलाम के बसि हाणे मुंहिंजा जानी असुलु मसइलो इहो आहे त ॿोलीअ जो मसइलो वॾो आहे। माना किथे किथे असांखे सम्झ में न पियो अचे, असां पाण सिंधी आहियूं पर असांखे ख़बर न पई पए तव्हां चओ छा था, इहो वॾो मसइलो आहे। ॿियो तव्हांजे आवाज़ में अंदाज़ में, माना मूं जीअं चयो त तव्हांजो आवाज़ माना ईअं धुराए सघे थो माण्हू खे, हिकदमि माना ईअं अचानक परेशान थी सघे थो माण्हू, यार हीउ छा थी वियो आहे। सो ॿोलीअ जो मसइलो तमामु घणो आहे प्यारा। ऐं ईंदड़ हिकिड़ो राउंड ॿियो बि आहे, उन में जेकॾहिं सिंधी तुंहिंजी सुठी हूंदी त पोइ ॾाढियूं सुठियूं मार्कूं तोखे आउं ॾींदुसि। ऐं हिन वक़्तु जेकी आउं तोखे मार्कूं ॾियणु चाहियां थो उहे मार्कूं आहिनि मुंहिंजे तरफ़ा खां 5 मार्कूं। महिरबानी। मोहतरम ख़ालिद वक़ास साहब, जी सर। तमामु तव्हां सुठे अंदाज़ में नात पढ़ी आहे। हालांकि इहो नात जो वजूद न हो, इहा नात जी सूरत न हुई जेका तव्हां नात पढ़ी आहे। माना तव्हां हिकिड़ो प्रोग्राम जे अचण ख़ातिर सिंधीअ में कहिड़ा लफ़्ज़ जोड़ जक करे ऐं पेश कया आहिनि जी, उहो असां सम्झूं था पिया। पर जेकॾहिं अव्हां जा लफ़्ज़ सही हुजनि हा ऐं शाइरी मुताबिक़ मोतबर हुजनि हा त अञा वधीक सुठो थिए हा। अव्हां कोशिशि कयो बहितर खां बहितर कंहिं ॿिए शाइर जो कलाम, ॿिए शाइर जी नात जेकॾहिं पेश कयो त हिन में तव्हां लाइ बहितरी आहे। अव्हां जो आवाज़ु तमामु सुठो आहे। मां तव्हांजे आवाज़ मुताबिक़, आवाज़ जे करे जेको तव्हांजे आवाज़ में सुरूर आहे, दबदबो आहे, उन मुताबिक़ 4 मार्क्स ॾियां थो पियो। महिरबानी। ख़ालिद वक़ास साईं, अव्हां जो आवाज़ साईं इरशाद साईं जी पंहिंजी ऑब्ज़र्वेशन आहे, साईं मखणी साईं जी पंहिंजी ऑब्ज़र्वेशन आहे। अव्हां जो आवाज़ नात लाइ निहायत मौज़ून आहे। अव्हां कोशिशि काफ़ी कई आहे, सुरनि जे हिसाब सां उनखे छिकियो बि आहे, उनखे बरक़रार बि रखियो आहे। लफ़्ज़नि जो आहे थोरो फेरबंद, उन में थोरी दुरुस्तगी जी ज़रूरत आहे। हर शइ में ज़रूरत हूंदी आहे, का बि शइ मुकमिल नथी थिए। पर मां उमेदु रखां थो त ईंदड़ राउंड में तव्हां अञा बहितर तरीक़े सां ईंदा ऐं पंहिंजे पाण खे मल्हाईंदा। मूंखे यादि आहे तव्हां नवाबशाह में ॾाढो सुठो तमामु हसीन तरीक़े सां नात पढ़ी हुई। जी जी। ऐं ज़ाहिर आहे उतां तव्हां सिलेक्शन वरिती त पोइ हिते तव्हां पहुता आहियो ख़ैर सां। ऐं मां इहो चवंदुसि विश यू ऑल द बेस्ट। ऐं मुंहिंजे तरफ़ां तव्हांखे 7 मार्क्स आहिनि। जी नाज़रीन, तमामु बहितरीन सुठी आवाज़ जे मालिक नवाब शाह में ॿुधियोसीं ऐं हींअर असां समीना खां नात ॿुधंदासीं। जी समीना। सल्ले अला नबीना सल्ले अला मुहम्मद जेके अज भी अल्लाहुम्मा सल्ले अला सलवात सगोरी पढ़ंदा आहिनि। जेके अज भी अल्लाहुम्मा सल्ले अला सलवात सगोरी पढ़ंदा आहिनि। हूंदा हर इंसान खां आसूदाए औखीअ में बि न अड़ंदा आहिनि। हूंदा हर इंसान खां आसूदाए औखीअ में बि न अड़ंदा आहिनि। जेके अज भी अल्लाहुम्मा सल्ले अला सलवात सगोरी पढ़ंदा आहिनि। अर्शन ते फरिश्तनि सार लधी अल्लाह पढ़े ऐं तू न पढ़ी। ओ तेरी जात सिफात है पाकन पाक, तेनू सजदा करां त बेकम है। तेरी ज़ियारत खास इबादत है,
तोड़े हज प्या करा त बेकम है मां प्यो घोला ते कुटुंब सजा सिर सदका करा त बेकम है तारीफ दे विच सारी उम्र वक़फ मैं सना करा त बेकम है अर्शन ते फरिश्ते सार लदी अल्लाह पढ़े आई तू न पढ़ी अर्शन ते फरिश्ते सार लदी अल्लाह पढ़े आई तू न पढ़ी रहमान जा प्यारा राज़ी है शैतान जा साथी सड़ंदा हिने रहमान जा प्यारा राज़ी है शैतान जा साथी सड़ंदा आहिनि जेके अॼु बि अल्लाहुम्मा सल्ली अला सलवात सगोरी पढ़ंदा आहिनि कुछ सोच त करे कीअं थी मिठो माखी बि पंहिंजे मां नारे के हो तेरे हुस्न जमाल दे देखण कीते लउब तू मलाइक आंदे हैं बड़े फख्र विचों जिब्राइल जहे तेरे खादिम खास सदाइंदे हैं तेरी खाक शफा साईं कदमे वाली कर गरम सुरमा अखियां च पाइंदे हैं मेरे मोहब दे दर्शन कीते मौसन लख आंदे पे लख जांदे हैं कुछ सोच तकर करे कीअं थी मिठो मां की बि पंहिंजे मां नारे खे कुछ सोच तकर करे कीअं थी मिठो मां की बि पंहिंजे मां नारे खे रखी इश्क गुलर जो रस जूसे पोए इश्क जी चाड़ी चढ़ंदा आहिनि रखी इश्क गुलर जो रस जूसे पोए इश्क जी चाड़ी चढ़ंदा आहिनि हूअ मख नंढड़ी तू माण्हू तोखे मोहब्बत में वही मख मारे हो हरफ कुरान दे सब चंगे मैं कोई उजराना दिसदावी जिंदे कदमा कीते सिके अर्श भरे ओते नाल गरीबां दे बसदावी तिगड़ी जुल्फ वाला मिठा मदनी अते परे कनो दिल खसदावी मिसकीना नथी मुंजा वाजात जामिन हर बेकसदावी हुआ मख नंढड़ी तू माण्हू तोखे मोहब्बत में वही मख मारे हुआ मख नंढड़ी तू माण्हू तोखे मोहब्बत में वही मख मारे जुमी इस्म मोहम्मद मिठड़े जो सब मेड़ करे अची मिड़ंदा आहिनि जुमी इस्म मोहम्मद मिठड़े जो सब मेड़ करे अची मिड़ंदा आहिनि जेके अॼु बि अल्लाहुम्मा सल्ली अला सलवात सगोरी पढ़ंदा आहिनि खुद पढ़न न रो किन रहंदो इहे ॾाइण ॻाढ़ा ॾेबू थई खुद पढ़न न रो किन रहंदो इहे ॾाइण ॻाढ़ा ॾेबू थई
न मिठाण ज़रो आ मारन में वेझो वञ त परे खां विढ़ंदा आहिनि न मिठाण ज़रो आ मारन में वेझो वञ त परे खां विढ़ंदा आहिनि हिन ॿोलनि खे जंहिं ॿोलनि सां 10 दर्जा ॾातण ॾींदो आ हिन ॿोलनि खे जंहिं ॿोलनि सां 10 दर्जा ॾातण ॾींदो आ ओ गुलाम नबी सिक वारनि जा ईअं जन्नत में घर गुण बागिन सुभान अल्लाह अदी समीना माशाअल्लाह माशाअल्लाह छा ॻाल्हि कजे तव्हांजी तव्हां जे आवाज़ खे ॿुधण सां आउं सम्झां थो त जेको कठोर माण्हू हूंदो न जेको चवे कंहिंखे वेही करे त मां रोईंदो न आहियां मूंखे लुड़क न ईंदा आहिनि दिलनि में अहिड़ी कैफ़ियत पैदा थिए थी अखियुनि में ॻोढ़ा तरी था अचनि माशाअल्लाह ऐं ख़ासि तौर ते आउं हिते वरी इहो ज़िक्र कंदुसि सिंधी शाइरीअ जो जेको क़दीम नमूनो आहे न मज़र साईं जी बिस्मिल्लाह क़दीम नमूनो सिंधी शाइरी जो आहे उहो बेत आहे बेत खे ॾोहीड़ो बि पाण चवंदा आहियूं ऐं ॾोहीड़े खे ख़ूबसूरतीअ सां जंहिं तरीक़े सां अदी समीना बयानु कयो आहे ऐं उन ई राग मंझां वरी उते ई वरी बैलेंस करे वरी अस्ताई अंतरो ऐं एॾी बख़ूबी माना निभाइणु इहा हिकिड़ी वॾी ॻाल्हि आहे ऐं वॾी ॻाल्हि वरी इहा आहे त अदीअ जो हाफ़्ज़ो उनखे सलाम आहे माना किथे बि मुंझे कोन थी किथे बि उनजी सिट विसरे कोन थी न त असां अक्सर ॾिसंदा आहियूं वज़र साईं असांजा जेके स्पेशल दोस्त हूंदा आहिनि भाइर उन्हनि खे अला साईं जी इहा हिकिड़ी ख़ासि नेमत ॾिनल हूंदी आहे बिल्कुलु उन्हनि जी यादाश्त उन्हनि जी मेमोरी निहायत स्ट्रॉन्ग हूंदी आहे ॾाढी पावरफुल हूंदी आहे ॾाढी ताक़तवर हूंदी आहे ऐं उहे हिकिड़ी शइ हिकु भेरो ॿुधी वठंदा आहिनि त पोइ सॼी ज़िंदगीअ लाइ उहा शइ उन्हनि जी थी वेंदी आहे बिल्कुलु बिल्कुलु अदी समीना खे ख़ुदा पंहिंजे हिफ़्ज़ो अमान में रखे ख़ैरियत सां रखे जसो हुजेसि उनखे अहिड़ो जाम कलाम यादि आहे असां हिननि खे नवाब शाह में ॿुधोसीं बिल्कुलु हींअर जेको अदीअ हिनखे 2 टे शयूं हिन में मिक्स कयूं आहिनि उन में असांजो सिंधी अंग बि आहे ऐं हिन में सराइकी अंग बि आहे बिल्कुलु ॾोहीड़े जो अंदाज़ जेको हो सराइकी अंग जो हो बिल्कुलु सराइकी अंग जेको असांजो डेरा गाज़ी ख़ान वारो जेको बेल्ट आहे जी जी जिते सराइकी ॻाल्हाई वेंदी आहे हुन मां जेके उन्हनि कुझु शयूं खयूं आहिनि जेके सुरनि जा उचार ऐं जेके आहिनि लहरा त उन्हनि खे मिक्स करे जेको अदीअ कयो आहे निहायत सुठे अंदाज़ में कयो आहे जंहिंजी कमाल कयो थी साईं जेतिरी तारीफ़ कजे ओतिरी घटि आहे अदी समीना हालांकि असांखे असली पुराणी रवायत वारी नात जो नक्शो ॾिनो आहे साईं बिल्कुलु सुठे अंदाज़ में हिकु मुनफ़रिद अंदाज़ में हुन नात पढ़ी आहे जंहिंमें मां सम्झां थो त तमामु ॿुधंदड़नि जी दिलि ठरी पई हूंदी बिल्कुलु आउं वरी इन ॻाल्हि में हिते इहा ॻाल्हि बि एड कंदुसि त हिकिड़ो त सिंधी अंदाज़ अदी समीना जो ऐं ॿियो जेको हुन आलाप ॾिना पए जंहिं तरीक़े सां उहे निहायत ई ख़ूबसूरत हुया ऐं मां पंहिंजे तरफ़ खां हिते बीही करे अदीअ खे 9 मार्कूं ॾियां थो ऐं वधीक मखणा साईं तव्हां छा चवंदो मां अदी समीना खे 10 मार्कूं ॾियां थो सुभान अल्लाह माशाअल्लाह सुभान अल्लाह माशाअल्लाह माशाअल्लाह मज़र साईं मां अदी समीना जे जेके 10 मार्क्स आहिनि उन मां रुगो हिकिड़ी मार्क कटंदुसि उहो इन करे जो अदी समीना हिन ॻाल्हि जो जवाबु मूंखे ॾींदी त अदी समीना जंहिं सुर तां अव्हां पढ़ियो आहे जंहिं सुर जे पिच तां अव्हां पढ़ियो आहे छा अव्हां हिन खां मथे सुर ते पढ़ी सघो था असांखे फ़िलहाल इहो सुर हुयो जो असांखे तयारी ओचिती हुई असांखे ख़बर कोन्हे साईं त हीउ सिंधी प्रोग्राम थींदो इहो टियों ॾींहुं ख़बर पई आहे त असां जल्दी में तयारी करे वरिती आहे त मां सम्झां थो मुंहिंजो इहो तजुर्बो ॿुधाए थो त अव्हांखे जे हिन खां वधीक ऐं हिन खां वधीक पिच ते जे ॻाइणो पवे नात पढ़णी पवे तव्हां पढ़ी था सघो अव्हांजी पिच जेका इहा अव्हां कई आहे हिन खां वधीक अव्हांजी पिच आहे जेका असां तव्हांखे नवाब शाह में ॿुधीसीं इन करे मां तव्हांखे 10 मां 9 मार्क्स ॾींदुसि अलाह साईं तव्हांखे ख़ुशि रखे ऐं मां सम्झां थो ही सभिनी खां वधीक मार्क्स आहिनि बिल्कुलु मज़र साईं आउं इन मौक़े ते इहो बि चवणु चाहींदुसि त हिकिड़ी शाइर जी मूंखे हिकु सिट यादि आई आहे बिस्मिल्लाह ऐं ॾाढी कमाल जी आहे
ऐं हुन में केॾी न सचाई ऐं केॾी न गहराई आहे त हर को माण्हू मोतीअ दाणो, बेशक हर को माण्हू मोतीअ दाणो, हर का दिलि हीरनि जी खाण, हीरनि जी खाण। ॼाणे ॾिस त सही अणॼाण, ॼाणे ॾिस त सही अणॼाण। ऐं मां तव्हां दोस्तनि साईं ख़ासि तौर मखणे साईं अव्हां ऐं जेके असांजी ऑडियंस ऐं डायरेक्टर साहिब जे खां बिना पुछण जे ऐं मां सम्झां थो इहो कंसेंस आहे, सहमत आहियो अव्हां बिल्कुलु सभई। मां अदी खे मुबारकबाद ॾींदुसि त उन्हनि जी सिलेक्शन थी वई। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सभु चओ सुभान अल्लाह। अदी तव्हांखे तमामु घणी वाधाई हुजे, मुबारक हुजे। तव्हां बिना मुक़ाबले सिलेक्ट थिया आहियो हिन राउंड में, तव्हां बिना मुक़ाबले खटी विया आहियो, तव्हांखे तमामु घणी मुबारक हुजे भेण, लख थोरा। सो फौजिया, ॾाढी ख़ुशी जी ॻाल्हि आहे ऐं तव्हां ऐं असांजे चहिरे ते बि रौनक अची वई आहे। थोरी देरि पहिरियां जीअं पाण रोअण हारका थी विया हुआसीं, हाणे चपन ते मुर्काए, हाणे तव्हां कंहिंखे था घुरायो त आउं पंहिंजी जाइ वठां। जी बिल्कुलु, हाणे असां सां गॾु मौजूदु आहिनि अजब गुल। ज़माने न भायो तकणे ती अच्छा जी, मोहम्मद जो मूले सहारो वकाफी, सहारो वकाफी। ओ दुनिया खुदामू नबीअ जी गुलामी, वॾेरनि जी चाले भरिया पो सलामी। दुनिया खुदामू नबीअ जी गुलामी, वॾेरनि चाले भरिया पो सलामी। उन्हनि खां कॾहिं का न मिलंदी मुआफ़ी, मोहम्मद जो मूले सहारो वकाफी, सहारो वकाफी। ओ सदा सिर ॾियण जी जे दावा कंदा हुआ, अॻियां पोयां थे पिया वाह वाह कंदा हुआ। काई ॻाल्हि नाहे रहा से न साथी, मोहम्मद जो मूले सहारो वकाफी। सुभान अल्लाह। अजब गुल साईं, माशाल्लाह, जहिड़ो तव्हांजो नालो आहे अजब गुल, ऐं आऊं बि इन लम्हे अजब में पइजी वियो आहियां। हिकिड़ो हमरा हुयो जेको सिधे रस्ते ते हले पियो, सिधे रस्ते पे हले थो पियो, ॿियो हमरा वरी हुनजे कट वञे पियो, हुनखे फॉलो करे पियो, हुनखे ॾिसे पियो त हमरा काॾे थो वञे, कहिड़े पासे वेंदो। अचानक उहो हमरा गाइब थी वियो, सोचण में पइजी वियो काॾे वियो हमरा, नज़र कोन आयो। पोइ ख़बर पई त हुन रस्तो ई मटाए छॾियो, ॿिए पासे हलियो वियो। मूंखे सम्झ में ॻाल्हि न आई, अजब में आहियां। वधीक सीनियर वेठा आहिनि ऐं मखणो फ़कीर साईं वेठो आहे, मज़र साईं वेठो आहे, सही राया उहे ॾींदा। मूंखे जीअं त कुझु सम्झ में न आयो आहे, इन जे करे आउं मार्कुनि में थोरी कोताही कयां थो ऐं आउं तव्हांखे 5 मार्कूं ॾियां थो। जी, तव्हांजी नात ॿुधी करे ॾाढी दिलि ख़ुशि थी। हाल तव्हां कामयाबु कंदो, मां 5 मार्कूं तव्हांखे ॾियां थो। जब गुल साईं, ज़ाहिर जेको कुझु स्टेज ते थिए पियो, अव्हां जेके बि दोस्त आहियो परफॉर्म कयो पिया, असां निहायत उनखे गौर सां ऐं निहायत ईमानदारी सां कोशिशि कयूं पिया त जंहिंजो हक़ आहे उनखे मिले। नात जेका हुई उहा गाने जी धुन ते हुई। मां असांजा टई जेके असां जजिस आहियूं, असां पंहिंजी पंहिंजी निगाह सां ॾिसूं था। मुंहिंजी जेका निगाह आहे, मूंखे इहा ॻाल्हि ईअं महसूसु थी, जेका बिल्कुलु सही आहे, त इहा गाने जी धुन ते हुई, जेका असां पहिरियों रोज़ अव्वल खां ई चयो आहे, गुज़ारिश कई आहे त इहे नातियूं अहिड़ा नात असांखे क़बूल न आहिनि। साईं, ऐं गाना न ॿुधंदो आहियां। मूं जेका ई उर्दू में हमद आहे, करम मांगता हूँ अता मांगता हूँ, उनखे ॾिसी यादि न सिलेक्ट कई। बसि अव्हां छो त नात पढ़ंदड़ आहियो, अव्हांखे
का बि शइ अवां खणो था न उन जी अव्हांखे खोज न करणु खपे जी छो जो का बि शइ माण्हू खणे थो उनजी तहक़ीक़ तमामु ज़रूरी हूंदी आहे ऐं हाणे अव्हां जंहिं स्टेज ते जंहिं मंच ते आहियो इहो हाणे इहो सूबाई न आहे इहो बैन अल-अक़वामी मंच आहे हितां जेका बि शइ रिलेट थींदी जेका बि शइ टेलीकास्ट थींदी नशर थींदी उहा सॼी दुनिया ॾिसंदी इन करे ही असां लाइ त बहितर आहे अव्हांजे पंहिंजे लाइ वधीक बहितर आहे तव्हांजी वॾी महिरबानी मां बि अव्हांखे 5 नंबर्स थो ॾियां लख लाई मदाहे मुस्तफा मदाहे मुस्तफा जज़ाकल्ला अजबुल तव्हांजी वॾी महिरबानी अल्लाह तव्हांखे सलामत रखे तमामु बहितरीनु कलाम ॿुधायो असांखे ऐं हाणे असां घुराईंदासीं हाफ़िज़ ग़ुलाम नबी पर हुन खां पहिरियों मैं एक शेर ॿुधाईंदी हलां दिल में रहे थी हरदम सरवर सचे जी याद दिल में रहे थी हरदम सरवर सचे जी याद महबूब रब आलम दिलबर सचे जी याद ऐं सीनो सफ़ा थी उजरियो सलवात जे पढ़ण सां सीनो सफ़ा थी उजरियो सलवात जे पढ़ण सां मसरूर थी करे अॼु हर हर सचे जी याद दिल में रहे थी हरदम सरवर सचे जी याद जी हाफ़िज़ ग़ुलाम नबी दर पे पर आऊं वहाँ जे आसरे बियन वनी ब्या दर पे पर आऊं वहाँ जे आसरे आऊं वहाँ जे आसरे या रसूल अल्लाह बियन वनी ब्या दर पे पर आऊं वहाँ जे आसरे कापिरी वाहर कदा हे या रसूल अल्लाह कापिरी वाहर कदा या रसूल अल्लाह दस खुदा रा के दिजा कबर दर हामी थे जा परदेस जो पंधवा परे परदेस जो पंधवा परे हे या रसूल अल्लाह परदेस जो पंधवा परे बियन वनी ब्या दर पिया पर आऊं वहाँ दे आसरे आऊं वहाँ दे सुभान अल्लाह माशाल्लाह हाफ़िज़ ग़ुलाम नबी तमामु प्यारो कलाम ॿुधायो हलूं था जजनि जी तरफ़ जी हाफ़िज़ ग़ुलाम नबी साईं हिकिड़ी ग़लती जॾहिं इंसानु कंदो आहे वरी उन खां पोइ ग़लतियूं कंदो आहे वरी गलतान जॾहिं थी वेंदो आहे ऐं जॾहिं शर्मसारी थींदी आहे जॾहिं पछताव थींदो आहे जॾहिं माण्हूअ खे फील थींदो आहे त आउं ग़लति आहियां फील थींदो आहे त पोइ उहा फीलिंग्स चहिरे तां बखी पवंदी आहे पोइ माण्हू रोहण हारको बि थी वेंदो आहे कॾहिं कॾहिं पाण ॿुधंदा आहियूं त अखियूं ॻाल्हाइनि थियूं चहिरो ॻाल्हाए थो ऐं जीअं न तव्हां जंहिं नमूने सां रिझाइण जी कोशिशि पे कई ऐं ॿाराइण जी कोशिशि पे कई उहो जेको अंदाज़ आहे न उहो ॾाढो मासूमाणो आहे
उहो जेको अंदाज़ आहे उहो ॾाढो मन मोहींदड़ अंदाज़ आहे, धीरज सां, प्यार सां, ऐं प्यार सां ई सभु कुझु थिए थो। ऐं ईअं ई प्यार सां जेकॾहिं ॻाल्हायूं था पाण त अलाह पाक बि पाण सां राज़ी थी पवे थो। ऐं मिठे मुर्सल जी सना एॾी ख़ूबसूरतीअ सां ऐं एॾी ख़ूबसूरतीअ सां बयानु करण जो ॾांहुं जेको आहे उहो घटि माण्हुनि वटि हूंदो आहे। ऐं उहो ईअं सुठे तरीक़े सां ऐं साफ़ सुथरे तरीक़े सां, किथे अटक बि न हुजे, किथे माण्हू मुंझे बि न, ऐं भले तरीक़े सां भली सना ख़्वानी तव्हां कई। आउं तव्हांखे पंहिंजे तरफ़ां 8 मार्कूं ॾियां थो। हाफ़िज़ गुलाम नबी साहब, अवां जी महिरबानी, अवां एॾी सुहिणी नात ॿुधाई, जे नात में वॾी निमाण हुई, ऐं जंहिं शाइर इहा नात लिखी आहे मां हुनजे हिकु हिकु लफ़्ज़ तां सदको वञा। हुन डायरेक्ट हुज़ूर जी दरबार में दरख़्वास्त कई आहे, या रसूल अल्लाह, ॿियनि ॿिया दर वञी वरिता आहिनि, मुंहिंजा साईं मूंखे तोखो सां वाह कान्हे का। छो जो जिथे अबो छॾे वेंदो, अम्मा छॾे वेंदी, भाइर छॾे वेंदा, उते मदीने जो साईं न छॾींदो। शाल तव्हां सां सभिनी खे अल्लाह इहो दर हमेशह नसीब करे, ऐं इन्ही दर ते ई असांजी कब्र बि ठहंदी त असांजो हशर बि ठहंदो, असांजी ज़िंदगी बि इन्ही दर ते संवारबी। अल्लाह ताईं शाल हज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सची मोहब्बत, सचो इश्क अता फरमाए, आमीन। मां पंहिंजे तरफ़ां अव्हां खे 8 मार्क्स ॾियां थो पियो। हाफ़िज़ साहब, अव्हांखे जस हुजे, जीअं साईं फरमायो, मखणे साईं कलाम निहायत बेमिसाल क़िस्म जो हो। मां हिन ॻाल्हि जो टेक्निकली पंहिंजो अव्हांखे वाधायूं ॾींदुसि त हिन हसीन कलाम खे अव्हां वरी राणे में रखियो, छो जो हीअ असां राग वारा जेके आहियूं कुझु ख़ासि शयुनि खे, ख़ासि कलाम खे ख़ासि रागनि में रखंदा आहियूं ऐं उनखे मुख़्तस कंदा आहियूं त इहा शइ फलाणे राग में हुजणु खपे। पोइ हुन सां हुनजो हिकिड़ी बीहक बीहंदी आहे, हिकिड़ो तासुर बीहंदो आहे। त इहे सभई ॻाल्हियूं मिलाए, इहे सभई शयूं जेके आहिनि हिकिड़ो पैकेज आहे, पोइ हिकिड़ी हसीन शइ ठहे थी। अव्हांखे मुबारकबाद हुजे, मां बि अव्हांखे 8 मार्क्स थो ॾियां, ऐं अलाह साईं अव्हांजो हामी नासिर हुजे। आईंदा बि अव्हां में उमेदु आहे, अव्हां नवाबशाह में बि ॾाढो सुठो पंहिंजे पाण खे मल्हायो हो, नबी मौला मुर्सल जी मदाह बयानु कई हुई। अॼु बि अव्हां निहायत हसीन तरीक़े सां, निहायत अक़ीदत एहतराम सां हिते आया आहियो। इहा आहे अक़ीदत जी महफ़िल। अव्हांखे लख वाधायूं हुजनि, सलामत हुजो। जज़ाकल्ला हाफ़िज़ ग़ुलाम नबी, अल्लाह तव्हांखे सलामत रखे। जज़ाकल्ला। ऐं हाणे नेक्स्ट नात खां हाफ़िज़ ग़ुलाम कादिर के दावत आहे, प्लीज़। छो था हर हर हकीम दे मूंखे खणो, छो था हर हर हकीम दे मूंखे खणो, चाक थी दुस मदीनो घुमाए अचो, मुंहिंजे दर्दनि जी बि का दवा कान आ, मुंहिंजे दर्दनि जी बि का दवा कान आ, मूंखे मदनीअ जे दर ते पुॼाए अचो, मूंखे उम्मीद अल्लाह में आ घणी,
दुस कंदो रब धनी मां मदीने देवी दुस कंदो रब धनी जेके हिन साल हाजी मदीने वञा तन सां जो बि नालो लिखाए अचो मुंहिंजे दर्दनि जी बि का दवा कान मूंखे मदनीअ जे दर ते पुजाए अचो। सुभान अल्लाह, माशाल्लाह। हाफिज़ गुलाम कादिर तमाम प्यारो कलाम ॿुधायो। जी हाफिज़ गुलाम कादिर साईं, माशाल्लाह। कॾहिं कॾहिं के माण्हू जॾहिं पढ़ंदा आहिनि उहो कलाम कहिड़े बि क़िस्म जो पढ़नि त पोइ उन्हनि खे ॿुधी माण्हू बोर थी वेंदो आहे। हिकु भेरो ॿुधिजे, वरी ॿीहर ॿुधिजे, टीहर उनखे ॿुधण जे लाइ दिलि न चवंदी आहे। या के माण्हू जॾहिं ॻाल्हाईंदा आहिनि त पोइ उन वक़्तु कैफ़ियत इहा हूंदी आहे त माण्हू चवंदो आहे यार अलाह करे बसि करे। ऐं के माण्हू जॾहिं ॻाल्हाईंदा आहिनि त दिलि चवंदी आहे अलाह करे अञा ॻाल्हाए, उनखे ॿुधंदा रहूं, उनजो मज़ो ईंदो आहे, चस आहे, हिकिड़ी लज़त आहे, हिकिड़ो सवादु आहे। ऐं तव्हां जो जेको अंदाज़ आहे उहो उन सवाद वारो अंदाज़ आहे। तव्हांखे वरी ॿुधिजे, वरी ॿुधिजे, हर ॿुधिजे, ॿीहर ॿुधिजे, टीहर ॿुधिजे, ॾाढो सुठो पढ़ो था, ॾाढो सुठो पढ़ो था। ॾाढो सुहिणो अंदाज़ आहे, माठीणो अंदाज़, आराम वारो अंदाज़, सुकून वारो अंदाज़। अव्हांजे आवाज़ में को गोड़ न आहे, अव्हांजे आवाज़ में को शोर न आहे। इन जे करे आउं तव्हांखे 8 मार्कूं ॾींदुसि। गुलाम कादिर साहब, हाफ़िज़ साहब, अव्हांखे अल्लाह ताला हिकिड़ी नात जी सुठी नेमत अता कई आहे ऐं अव्हां में पूरो पूरो नात पढ़ण जो टैलेंट बि आहे। असां अव्हांखे दुआ कंदासीं त अल्लाह तबारक ताला अव्हांखे नात ख़ानी में कामयाबी कामरानी नसीब करे। मां पंहिंजी तरफ़ां अव्हांखे 7 मार्क्स ॾियां थो। हाफ़िज़ गुलाम कादिर साईं, तव्हांजा लख लाइक। अव्हां आयो नवाब शाह में बि अव्हां निहायत हसीन नात पढ़ी हुई ऐं ॾुखी नात पढ़ी हुई, हुन में मुर्गूं तमामु घणियूं हुयूं। अॼु बि जेका अव्हां नात पढ़ी आहे हिन में तव्हां पाण सम्झो था माशाल्लाह, जिते जिते तव्हां मुर्गूं हयूं आहिनि उहे जेतिरी खपनि थियूं उन खां वधीक हयूं आहिनि। असां पाण तव्हां नात पढ़ियो पिए त असां पाण में ॻाल्हायोसीं पिए, छो जो असां हर ॻाल्हि ते बहस उहो कंदा आहियूं, डिस्कस कंदा आहियूं, ॾे वठि कंदा आहियूं। ईअं तव्हां रखो इनखे जारी, पर नात जो जेको तक़दुस आहे हुन में थोरो जेको मुर्कुनि जो आहे तनासुब उहो थोरो घटि हुजे त ॾाढो सुठो रहंदो। उन में पोइ असर बि रहंदो, बीहक हूंदी, ठहराव हूंदो ऐं उनजो असुल में तासुर रहंदो, आख़िर ताईं तासुर रहंदो। ख़ुदा तव्हांखे ख़ुशि रखे ऐं तव्हां सुठे में सुठो कमु कंदा रहो। मां तव्हांखे 7 मार्क्स ॾिना आहिनि। हाफिज़ गुलाम कादिर तमामु प्यारी आवाज़ जे मालिक आहियो। अल्लाह तव्हांखे ख़ुशि रखे, जज़ाक अल्लाह। ऐं हाणे असां दावत ॾींदासीं ख़ुदा बख़्श खे। हो सरदार छॾाईंदो बेकस बोझन खे दामन में लिकाईंदो घबरायो न दीवानो ओ सरदार छॾाईंदो बेकस बोझन खे दामन में लिकाईंदो हसनैन करीमन जे सदके में थींदो राज़ी
रब पाक खां ॾोहन जी वठी पाण ॾींदो माफ़ी हसनैन करीमन जे सदके में थींदो राज़ी रब पाक खां ॾोहन जी वठी पाण ॾींदो माफ़ी खोटा ऐं खरा पंहिंजा ओ सरदार अघाईंदो बेकस ऐं बोझन खे दामन में लिकाईंदो ही हुसैन हुसैनिया सजणने जो सदानो करे घर बार बचन सुधो आहियां उन जो मां सगदे ही हुसैन हुसैनिया सजणने जो सदानो करे घर बार बचन सुधो आहियां उन जो मां सगदे तैबा जूं हसीन गलियूं ओ महबूब घुमाईंदो बेकस ऐं बोझन खे दामन में लिकाईंदो सुभान अल्लाह खुदा बख्श तमाम प्यारी आवाज़ पर कंफ्यूज नज़र अचे थो छो अच्छा जी जी माशाल्लाह साहब अदा ख़ुदा बख़्श बक़ौल तूं चई त तूं निंड मां हाणे उथियो आहे ऐं जेकॾहिं निंड मां हाणे उथी ऐं उन कैफ़ियत में माना निंड्राखणी तबियत ऐं कैफ़ियत आहे तुंहिंजी जेकॾहिं निंड्राखड़ी तबियत में उन कैफ़ियत में एॾो सुठो पढ़ी थो त तूं जाॻंदे त पोइ छा पढ़ंदे ॾाढो सुठो पढ़ी थो पर ॻाल्हि इहा आहे त जेका नई शइ हूंदी आहे ऐं कुझु बि नओं तजुर्बो कबो आहे त उन खे माण्हू तमामु घणो पसंदि कंदा आहिनि त यार हिन का पंहिंजी नई शइ क्रिएट कई आहे क्रिएशन हुजणु घुरिजे पाण जेका बि सना ख़्वानी जेकी बि कनि था उनखे ॿुधूं था पिया पंहिंजी शइ या पाण जी शइ नाहे त का अहिड़ी शइ ॻोल्हे खणी था अचनि जिन खे पाण ॿुधूं ई कोन था या असांखां विसरी वियूं आहिनि या असांखां उहे लभनि कोन थियूं हिकिड़ी पॉपुलर तिर्ज़ ते जेकॾहिं तव्हां न पढ़ो हा त मां सम्झां थो त अञा वधीक सुहिणो निखार अचे हा तव्हांजी सना ख़्वानी में छो त इहे तिर्ज़ूं पाण खे ॿुधल आहिनि 50 भेरा ॿुधी आहे 50 भेरा इन ते गाना बि ॿुधा आहिनि इन ते नातूं बि तमामु घणियूं ॿुधियूं आहिनि जाॾे वञूं था हर पासे इहा ई हिकिड़ी तिर्ज़ असांखे मिले थी 4 सालनि खां वठी करे अमजद साबरी जीअं लाॾाणो करे वियो आहे त उनखां पोइ इहा ई तिर्ज़ पाण खे कने पवे थी जिते कनायूं था इहा ई धुन पवे थी हिकिड़ी इंडियन तिर्ज़ आहे बचपन की मोहब्बत को दिल से न भुला देना सो जेकॾहिं पंहिंजी का फोक धुन खणी अची तव्हां ॻायो आहे या पढ़ो आहे त ॾाढो सुठो मूंखे लॻे आहे बहरहाल पोइ बि तव्हां निभायो ॾाढो सुठो आहे निंड्राखड़ी कैफ़ियत में बि ऐं तव्हांखे इन करे तव्हां सुठो निभायो आहे निंड वारे माहौल में बि 7 मार्कूं तव्हांखे ॾियां थो पर आउं जाॻां थो 7 मार्कुनि जे लाइ ख़ुदा साहब अव्हांजी वॾी वॾी महिरबानी सां तमामु सुठे सुहिणे अंदाज़ में नात पेश कई आहे अल्लाह साईं अव्हांखे शाल हमेशह हमेशह इहो शौक़ु अता फ़रमाए अल्लाह ताला हमेशह हमेशह अव्हांखे मिठे मदीने जे साईं सां सची मोहब्बत अता फ़रमाए ऐं अव्हां आबाद रहो शाद रहो ख़ुदा तव्हांखे कामयाबी नसीब करे मां पंहिंजे तरफ़ां अव्हांखे 6 मार्क्स ॾियां थो जीअं साईं चयो मखणे साईं चयो वरी इरशाद भाउ पंहिंजा कमेंट्स ॾिना मां हिन में हिकिड़ी शइ ऐड कंदुसि आख़िरी हिकिड़ी सिट हुई आहियां मां उन्हीअ जो सगदर ईअं चयो न तव्हां
कीअं चयो हो थोरो चइजो। ही हुसैन हुसैनिया सजणनि जो सदा नौकर हर बार बचन सूदो आहियां उन जो मां सगदर। इहो सगदर जेको आहे न इहा सगेदर, हा सगी माना उन्हनि जे दर जो कुतो। त सगदर जेको हूंदो आहे हू उन में त अची थो वञे, पर सही लफ़्ज़ जेको आहे जेसि ताईं ज़ेर न ॾींदा त हू माना दर सां मुंसलिक न थींदो। त हिन जो थोरो आईंदा ख़्यालु रखिजो। ऐं मां बाबा खे 6 मार्क्स थो ॾियां। हाणे लास्ट नात खां की मां घुराईंदसि सलीमुल्ला। जी सलीमुल्ला। घुमाईंदो खुदा ताला मोहम्मद मीर जी ज़ियारत कराईंदो खुदा ताला मदीने पाक जो गलियों घुमाईंदो खुदा ताला करे नौकर मुखे पहुंचे प्यारे मीर मदनिया जो करे नौकर मुखे पहुंचे प्यारे मीर मदनिया जो उम्र भर ले मदीने में रहाईंदो खुदा ताला मोहम्मद मीर जी ज़ियारत कराईंदो खुदा ताला रहन ताइश का अरबिया में जेके दुनिया अंदर माणो रहन ताइश का अरबिया में जेके दुनिया अंदर माणो उन्हनि लाइ जाए जन्नत में अदाईंदो खुदा ताला मोहम्मद मीर जी ज़ियारत कराईंदो खुदा ताला मदाहे मुस्तफा मदाहे मुस्तफा। सलीमुल्ला इहो ॿुधाए त सिखंदो आहीं कंहिंखां? जी साईं सिखंदो आहियां। मूंखे अलाए छो महसूसु थियो त पाण मुरादो ईअं तूं पढ़ी थो ऐं ॾाढो सुहिणो पढ़ींदो। ऐं कॾहिं कॾहिं जेका शइ दिलि चवे न, जेको कमु दिलि चवे उहो करणु करे छॾिजे। आउं सम्झां थो तुंहिंजी दिलि वधीक ॿोलींदी आहे त सनाख़वानी कयां। ऐं मूं इहो फील कयो आहे तूं पंहिंजे मुंहुं जॾहिं वेंदो आहीं त तूं सनाख़वानी तमामु घणी करीं थो। इन करे तुंहिंजो आवाज़ु उहो जेको आहे न आम जीअं आवाज़ हूंदा आहिनि न, उहो ॾाढो सुठो ऐं सुहिणो आवाज़ु जेको ॿुधण सां हिकिड़ो मज़ो अचे। साईं तक़रीबन मां 5 क्लास खां नातो पढ़ंदो रहियो आहियां। ईअं न साईं? असां माना भुलिया न आहियूं न, असां पंहिंजी जॻह ते सही आहियूं ऐं ॾाढो सुठो आवाज़ु आहे तव्हांजो। ऐं असां चाहियूं था तव्हां असांजो अञा हिसो हुजो। हाणे ॾिसूं त ॿिया जज तव्हांखे केतिरियूं मार्कूं ॾियनि था। आउं पंहिंजे तरफ़ां तव्हांखे 6 मार्कूं ॾियां थो। सलीमा साहब उस्ताद केरु आहे? साईं उस्ताद मुंहिंजो मुमताज़ सियाल आहे ऐं रूहानी उस्ताद मुंहिंजो आहे निसार कुबर साईं। हाँ
मुंहिंजो उस्ताद जेको साईं शुरूआती उस्ताद आहे जेको मूंखे सेखारींदो आहे ममताज़ सियाल मुंहिंजो भाउ आहे पंहिंजो साईं ऐं ॿियो मुंहिंजो रूहानी उस्ताद आहे उस्ताद निसार कुबर निसार को हाफ़िज़ निसार कुबर साहब रहमतुल्लाह अलैह वॾो आशिक़ रसूल हाफ़िज़ साहब हाफ़िज़ साहब जी पुराणी ख़िदमत आहे नंढे इलाइक़े पाकिस्तान खेरपुर ते तमामु घणो असांखे ॿुधंदो हुउसि हा 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 अल्लाह ताला हाफ़िज़ साहब खे शाल जन्नत में जायूं अता फरमाए जंहिंजी इहा ख़िदमत आहे जो अॼु अवां हिकु स्टेज ते बीही करे ऐं साम्हूं नात ॿुधाए रहिया आहियो पढ़ी रहिया आहियो अल्लाह ताला अव्हांखे कामयाबी कामरानी नसीब करे मां पंहिंजे तरफ़ां अव्हांखे 7 मार्क्स ॾिनुमि अल्लाह साईं अव्हांखे सलामत रखे अव्हांजो आवाज़ निहायत जानदार आहे जेको त नात पढ़ण लाइ ख़ासो आहे नात पढ़ण लाइ निहायत ख़ासियत छा आहे त आवाज़ बहितरीनु हुजे जानदार आवाज़ हुजे पर अव्हां पाण हिन ॻाल्हि जो इक़रार कयो आहे त अव्हां सिखो घटि सिखियो आहे उस्ताद तव्हांजो आहे पर अव्हांजा ही जेके जीअं ही तिर्ज़ हुई ज़ह मुक़द्दर हुज़ूर अनवर ठीकु आहे न त उन जा लफ़्ज़ जा जेके घाड़ेटा आहिनि अदायगी आहे हू पंहिंजे तरीक़े सां आहे हिकिड़ी जाइ ते लफ़्ज़ हो उमिरि भरियल आहे मिसरा में उहो लफ़्ज़ जेके आहिनि उहे उन तिर्ज़ ते न पिया अचनि तव्हां उनखे थोरो छिक ताण पिया कयो ॿियो हिकिड़ो लफ़्ज़ हो सिंध लफ़्ज़ सिंध न आहे लफ़्ज़ सिंध आहे सिंध लाइ त हिन खे पोलाइटली चइबो त पोइ अदरवाइज़ उहो लफ़्ज़ जो जेको माना ई सफ़ा ॿियो थी वेंदो लफ़्ज़ जी जेका सुञाणप आहे उहा सुञाणप उहा रहंदी कान पर अव्हांजी कोशिशि ऐं उनखे काविश खे जस आहे अव्हां एसि ताईं पहुता आहियो इहा बि हिकिड़ी लाजवाब ॻाल्हि आहे तव्हांखे मां 7 मार्क्स थो ॾियां अल्लाह साईं अव्हांखे ख़ुशि रखे थोरो ध्यान सां पढ़ंदव त अञा बहितर थींदो बहितर थींदो छो जो बहितरी जी गुंजाइश हमेशह हूंदी आहे ख़ुशनसीब आहियो 6 मार्कूं मुंहिंजे तरफ़ां तव्हांखे 7 मार्कूं मखणे साईं ॾिनियूं आहिनि ऐं 7 मार्कूं मज़र साईं ॾिनियूं आहिनि ऐं तजसुस हिकिड़ो बरक़रार आहे तव्हां सोचींदा हूंदो त हाणे करणो छा खपे कंहिंखे मार्कूं ॾियूं कंहिंखे सिलेक्ट कयूं ऐं कंहिंखां मोकिलियूं पर इन जे लाइ थोरो इंतज़ारु तव्हांखे करिणो पवंदो उन जे लाइ पाण वरी सुभाणे मिलूं था वरी मिठे मुड़ुस जी सलाह कयूं था पोइ नसीब जी बाज़ी आहे ॾिसूं त केरु थो खणी वञे अॼोको प्रोग्राम फौज़िया पाण हिते पूरो कयूं ऐं सुभाणे वरी हिन ई मंच ते मिलंदासीं पाण सुठियूं नातूं ॿुधंदासीं तव्हां बि भरपूर तयारीअ सां अचो असां बि वरी पंहिंजो माइंड फ्रेश करे ईंदासीं उनखां पोइ वरी इहा जांच लहिबी उनखां पोइ इहा सही नमूने सां जजमेंट कबी त केरु सोभारो थिए थो सो सुभाणे ताईं पाण सभई असां अवां मज़र साईं मखणा साईं असीं अमी फौज़िया सभई मोकिलायूं था सुभाणे हिन ई मंच ते वरी मिलंदासीं मदाए मुस्तफ़ा सिंध टीवी ते जेकी ॾिसनि पिया उन्हनि जी बि तमामु घणी महिरबानी सो ॾिसंदा रहिजो असां सां गॾु रहिजो सुभाणे हिन ई टाइम ते वरी तव्हां सां मिलूं था थैंक यू सो मच जी इरशाद साहब आख़िर में हिकिड़ी नात थी वञे बिल्कुलु सही था चओ ऐं मूंखां इहा ॻाल्हि त विसरी वई त आख़िर में बि वेंदे वेंदे मिठे मुड़सल जी सुहिणी सना सां हिन प्रोग्राम जो अॼोके प्रोग्राम जो अॼोके एपिसोड जो इख़्तिताम कजे ऐं हिन पासे मज़र साईं बि वेठो आहे मखणो साईं बि वेठो आहे दिलि हाणे चवे त ॿिन्ही खां ॿुधण जे लाइ थी पर हाणे टाइम थोरो महदूद पियो आहे मखणे साईं खे गुज़ारिश कयूं था त मखणा साईं अॻियां अचो ऐं सभई सना ख़्वान जेकी अॼोके प्रोग्राम जो हिसो आहिनि उहे बि हेठि अचो ऐं मज़र साईं तव्हांखे बि थोरी तकलीफ़ ॾींदासीं बल्कि तकलीफ़ छा जी आहे मिठे मुड़ुस जी सना में त मज़ो थो अचे सादत आहे बिस्मिल्लाह साईं ऐं इहा सादत हर माण्हू खे हासिल करणु बिल्कुलु बिल्कुलु बिस्मिल्लाह साईं अचो मां नथो चाहियां त मूं वटि सोन चांदी ज़रो हुजे मां नथो चाहियां त मूं वटि सोन चांदी ज़रो हुजे थो घुरां तो खा त तुंहिंजे दर अॻियां मुंहिंजो घर हुजे थो घुरां तो खा त तुंहिंजे दर अॻियां मुंहिंजो घर हुजे लोक सां गॾु मां बि पाणे मेल ॾे वेही रहां कंहिं बि कुंडलीअ में कखां घर वॾे वेही रहां लोक सां गॾु मां बि पाणे मेल ॾे वेही रहां कंहिं बि कुंडलीअ में कखां घर वॾे वेही रहां कंहिं बि कुंडलीअ में कखां घर वॾे वेही रहां
आओ बजरन सूद मन मोरे बिको आदर हुजे तो खात तुझे दर अॻियां मुंहिंजो घर हुजे तो खात तुझे दर अॻियां मुंहिंजो घर हुजे भी चवंदो हल हबीब दे तह कदम हा कभी ये मिले जागा मदीने में हड़ छा कभी सुभान अल्लाह को भी चवंदो हल हबीब दे तह कदम हा कभी मिले जागह मदीने में हड़ छा कभी ये मिले जागह मदीने में हड़ छा कभी तुझे हर मेहमान जो ही नात खानो कर हुजे तुझे हर मेहमान जो ही नात खानो कर हुजे तो घुरा तो खात तुझे दर अॻियां मुंहिंजो घर हुजे वागुरु जान बजल जिंदड़ी घोरे डूंगरू डोरे डाढ़ा हो रे पुरथी पसीने मोटी हलबो मदीने आहा मोटी हलबो मदीने अल्लाह 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 मदाह मुस्तफ़ा जा तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD इस्लामिक।